वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त माज़ी में माफ़ियानि मुफ़ादनि ख़ातिर पॉलिसियूं ठाहे नुक़सान पहुचायो। मुआशी तरक़ी लाइ डिघे मुदे वारी पॉलिसी जोड़नी पवंदी। ज़हनी ग़ुलामी मां निकिरी असांखे सोच तब्दील करणी आहे। अॻिते वधण लाइ नओं रोड मैप ठाहिणो आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त तरक़ी याफ़्ता मुल्क हमेशह मुस्तक़बिल जो सोचींदा आहिनि, अॻिते लाइ सोचींदड़ मुल्क ई तरक़ी कंदा आहिनि। असांखे ईंदड़ नस्ल लाइ मनसूबाबंदी करणी पवंदी। वज़ीर आज़म चयो त शहरनि जी पखेड़ सबबि वणनि जी वाढी थी रही आहे। शहरनि जी पखेड़ खे रोकण लाइ मास्टर प्लान ठाहिणो पवंदो। इस्लामाबाद जी आबादी वधी वई आहे पर का प्लानिंग नाहे। इमरान ख़ान चयो त मुआशी तरक़ी लाइ डिघे मुदे जी पॉलिसी जोड़नी पवंदी। माफ़िया फ़ाइदे लाइ पॉलिसी तब्दील करे छॾींदी आहे। मुल्क अंदरि डॉलर ईंदो त मुल्क अमीर थींदो। सोच खे तब्दील करणो आहे। अॻिते वधण लाइ नओं रोड मैप ठाहिणो आहे। वज़ीर आज़म चयो त कराची जो समूरो गंद किचिरो समुंड में वञी रहियो आहे। लाहौर में माहौलियाती आलूदगी सबबि इंसानी ज़िंदगी जी उमिरि 11 साल खटिजी वई आहे। असांखे मुल्क अंदरि 10 मिलियन ॿूटनि खे पोखणो आहे। हुन चयो त वज़ीर आज़म परॾेह जो दौरो करे वापसि अचे थो त चयो वञे थो घणा पैसा वठी आयो आहे। मौजूदा हुकूमत मुल्क खे पंहिंजे पेरनि ते बीहारणु चाहे थी। हुन वधीक चयो त प्रोटोकॉल ते थींदड़ ख़र्च बचायो पियो वञे। 3 सालनि में वज़ीर आज़म हाउस जो 108 करोड़ रुपया ख़र्च घटायो आहे। मौजूदा हुकूमत मईशत जी मज़बूती लाइ सख़्त क़दम खणी रही आहे, जीअं अमरीकी डॉलर जी खोट पैदा न थिए।